बिरादर ॻाल्हि इहा त हमेशह ग़ुलामीअ खां अलाह पाक खे बचाए। असांजी कोशिशि इहा आहे त असीं पंहिंजी बिरादर वटि वञूं, असीं पंहिंजो आवाज़ बुलंद करियूं, मलिक साहिब सां रहिया आहियूं, मलिक साहिब जी पॉलिसी ॾिठी वञूं, पर उन वटि उहो वञे जेको ग़ुलाम हुजे। ग़ुलामी जॾहिं ॾिठोसीं त ग़ुलामी थो कराए त असां चयो बाबा ख़ुदा हाफ़िज़ चई आया आहियूं। 40 साल मों ॾिनो, तंहिंखां पोइ बि अलाह जी महिरबानी सां मों ॾींदा अचूं। असांजो फ़र्क़ु इहो आहे त जॾहिं असांजे नंगनि खे लठियूं लॻनि, उहो ई माण्हू चए थो ज़मीन पहिरियां उते मदद करे, पोइ वरी उते उहो ज़मीन जो धणी थिए। इहो असांखां बर्दाश्त कोन थियो। तंहिंखां पोइ असां मलिक साहिब सां ॻाल्हायो, मलिक साहिब खे अर्ज़ु करियो त बाबा तूं वॾो आहीं, तूं असांजी पहिरियां मदद कई हुई, पोइ वरी तूं हुन जो धणी थियो आहीं, इहो मुनासिबु कोन्हे। पोइ विया 8-10 ॼणा माण्हू मोकिलियासीं चूंडे, मूंखे चऊं हलो, मुंहिंजो भाउ आउं त कोन हलंदो, तव्हां भले वञो, तव्हां 2-3 ॼणा गॾिजी वञो, वञी मलिक साहिब सां ॻाल्हायो। चयो त महिरबानी कर बाबा, असांजी न्याणी ते मथां पुलिस बि थी अचे, लठियूं बि थियूं लॻनि, इहो मुनासिबु कोन्हे। ॿियो चई सुभाणे अचो। वरी गॾु थियासीं त वरी चऊं बाबा 2 ॾींहं ॾियो। वरी मूं चयो डॉक्टर जेके वॾेरा विया हुआ सभु टोटल वॾेरा विया, मूं चयो छा करे आऊं, चऊं अञा चए थो त पांडर मञे कोन थो। वरी 2 ॾींहं जो टाइम, आख़िरी में बोर थियासीं, चयोसीं बाबा बिरादर खां कॉल ॾियो, बिरादर अचे त बिरादर सां सुवाल जवाबु करियो। असां चयो बाबा हाणे जेको 3 दफ़ा विया आहियो, अगरि वञणु चाहियो त तव्हां वॾेरा भले वञो, असांजी का पाबंदी कोन्हे। बाक़ी हिन खां पोइ सो असीं बिल्कुलु पंहिंजो प्लान ठाहियूं था। उन खां पोइ असांजी बिरादरी गॾु अचो, मोहबत कयोसीं, हिन सामान बि छॾे विया हलिया, पुलिस बि वई हली। हाणे बि उनजी कोशिशि इहा आहे त आउं वरी बि उन शरीर खे उनखे ग़ुलामी में वठी अचां। ग़ुलामी हाणे छा थी कंदासीं, ग़ुलामी अलाह पाक जी करे फ़ाइदा ग़ुलामी करे बि कोन था सघूं। हा, बिरादरी बिरादर इज़त ॾेई वठी वञे हा, असांजो को हुन सां इतराज़ कोन्हो। बाक़ी हींअर असां पंहिंजा माण्हू बीहारिया आहिनि, ख़बर पए त पालारी बि रहनि था, सरदार कांबू खान जा बि राज उहो बि रहे थो, मलिक साहिब जी बि महिनत आहे। इहा असीं ॾिसूं पोइ हिन खां पोइ जेको चवंदासीं फ़ैसिलो कंदासीं त उहो बहितर थींदो। असां हींअर बि चऊं था, कॾहिं चए थो त पालारी जे शीशीअ में अटो पियो आहे, अदा पालारी कहिड़े वञी पिनियो हुन वटि, जेको पालारी जी पिनियो त ॿुधाए, असां हुते बि व्यवहार करण लाइ तयारु, हींअर बि चऊं था तयार आहियूं, पर पालारी अञा वठां केरु बि पालारी हली कोन्हे त मूंखे 5 रुपया उधार ॾे, जो राशन फ्री बचे करायां। असां हुन ते कयूं महिरबानियूं, ॿियूं असां पालारी न अचनि चवनि बाबा असांखे पेट्रोल लाइ पैसा ॾियो। 80 पालारी जो त यार दोस्तनि मोलाइनि ॾियो, उहो उन तां वठी बि अचनि, वरी बि साईं असांजे घर में शीशीअ में अटो पियो आहे। हाणे शीशी वारो अटो जेको आहे हाणे मैदान ते फैलिजे थो, उहो फैलिजण इहो ई अठाणे हिते सभु वेठा आहियो, अटो आहे या न आहे इहो ठाहियो। हाणे ॿियो जवाबु हितां तव्हां रवानो करियो सही करे बुलाखान मां, बाक़ी कांबू खान ॼाणे, कांबू खान जो कमु ॼाणे, वरी उहो भाउ हेॾां मोकिलींदुसि वापसि। सेवण वारे मोकिलियो, पंहिंजो गिलो रखी माटी रखी हुन में मखण गिह विझी मोकिलियईं, असां बि हिते ठटे उन वरी रखियोसि त सही किबला ओरांदो त सको वाहे थो, ओभारो को वाहे, हुनखे रखी वरी वापसि मोकिलियईं त बाबा वञी सघे। असां हुनखे चयो त बाबा असां सभु अटो भले असांजे शीशीअ में वञे, पर तो वटि कॾहिं मुड़ियूं कोन ईंदासीं, तूं असांखे 10 रुपया ॾे। बाक़ी इलेक्शन अहिड़ो आहे कोन। हा, बाक़ी बदतमीज़ी जी ॻाल्हाए थो त मुंहिंजो आंगूठो अची वठियो, पेर कोन था बीहनि। असीं चयो था बाबा असां हाज़िर आहियूं हर टाइम, पहिरियां त तूं असांजे राज मोह ॾे, तंहिंखां असां हर टाइम हाज़िर आहियूं। जे पंहिंजे पीउ जे सुख मां पैदा थियंदा शायदि असांखे माउ था ॿिए ॾांदो, असां गुज़रू कोन था, गप्पा लाजी था थियूं।
असांजो नाज़म ऐं बिरादर ते क़ौम ते हितां धिको ॾेई रहण पोइ अलाह मालिक अॻिते त कंबू खान बि मोकिलींदो खान पोइ भारत ते मोकिलींदो वसीर चवंदासीं बाबा तूं हल वरी कंबू खान पारो इहे महिरबानियूं मां सभिनी दोस्तनि जूं 24 तारीख़ जो निशान तालो आहे ताले खे महिनत करे हड़ा वड़ा इहो असांजो फ़र्ज़ु आहे असां इहो अर्ज़ु कयूं था इहो असांजो फ़र्ज़ु आहे पाण बि ठाहियो पाण खटिजे असांखे मुबारकूं असां न वठूं बाक़ी हिन जा कम आहिनि ॿ हिकिड़ो ज़मीन ते फॾो कराइण इहो पुलिस जो केस उहो हूअं ई पलारी ॿधिजो पिया मुफ़्त में ॿधिजो पिया अलाह मालिक छुटी पवंदा 40-50 हर महीने में केस करे थो अञा फांसी कोन कराए सघियो हिन पोएं महीने में बि 13 केस कराई अलाह जी महिरबानी आहे उहो ई हिते फिरूं था उहो ई थाणो आहे उहो ई कोर्ट आहे अलाह जी महिरबानियूं आहिनि अवां दोस्तनि जूं भारी जूं बिरादर वारनि जूं दुआऊं आहिनि अलाह जे बुज़ुर्ग वेठा ॾाढनि जूं दुआऊं आहिनि पंहिंजी जॻह ते वठूं वरी तव्हांजी महिरबानी